अस्सलाम वालेकुम। हफ़्तेवार सिलसिले अॼु जे महिमान सां मेज़बान हाशिम भट्टी हाज़िर आहे। पेशकार आहे कलीमुल्लाह शेख साहब ऐं तव्हांखे सामाईन ख़बर आहे त अॼु असांजो ही टियों प्रोग्राम, जंहिंमें असांजो टियों महिमान जेको आहे हिकु इंतिहाई नाले वारो ड्रामा सदाकार, अदाकार, कंपेयर, जनम उनजो जेको आहे ख़ैरपुर शहर में थियो ऐं पाण हाणे कराची में रहनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कयूं ऐं असां पंहिंजे हिन अॼु जे महिमान में अकरम शेख साहब खे असां दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। महिरबानी हाशिम साहब, तव्हां असांखे हिन रेडियो पाकिस्तान में असांखे घुरायो ऐं तव्हां प्यारु ॾिनो। अॼु मां आयो हुउमि ख़ैरपुर घुमण, त उन सिलसिले में मुंहिंजो थोरो असांजी रिकॉर्डिंग बि हुई टीवी जे हवाले सां थोरी फारिग आहे। तव्हां सां मुलाक़ात थी, तव्हां चयो त सुभाणे रेडियो ते अचे थो इंटरव्यू कंदासीं। मैं ठीकु आहे जी बिल्कुलु अकरम साहब। असांजो जेको हीउ सिलसिलो आहे, असांजी कोशिशि आहे त जेके बि फ़नून लतीफ़ा सां वाबस्तगी रखनि था, उहो उन में मुसविर आहे, गुलूकार आहे, गुलूकार आहे, अदाकार आहे, सदाकार आहे, उन्हनि सां उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में, उन्हनि जे शौक़ जे बारे में, उन्हनि जो फ्यूचर, मुस्तक़बिल, माज़ी, हाल, उन सभिनि सां उहे ॻाल्हियूं कयूं। ऐं तव्हांजा असां वरी बि तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां नौशोरो फ़िरोज़ में पंहिंजे हिकिड़े निजी टीवी चैनल जी मसरूफ़ियत में हुयो ऐं ख़ैरपुर आयो ऐं वरी असांजे हिन सिलसिले अॼु जे महिमान में तव्हां असांखे टाइम ॾिनो। असां तव्हांखे हिकु दो वरी भलीकार चऊं था। ॻाल्हियुनि जे सिलसिले खे वधाईंदे, ख़ैरपुर में कहिड़े साल में कहिड़ी तारीख़ ते तव्हां पैदा थियो? साईं, ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट में असांजो असुल ॻोठु जेको आहे सदर जी भट्टियूं आहे जी। पीर ॻोठ जे परियों आहे, तक़रीबन 4-5 किलोमीटर फ़ासिलो आहे। जी जी। असांजो जनम भूमि पीर जो ॻोठु आहे, मुंहिंजो असुल जनम भूमि पीर जो ॻोठ में असां रहंदा उते हुआसीं सदर जी भट्टियुनि में। पोइ 1965 में जेको आहे असां शिफ्ट थी आयासीं ख़ैरपुर में। इहो 1965 वारी जेकी जंग लॻी उन भोग खां भॼी आयो न? असुल में असांखे जंग जी करे न आयासीं, उहो बि सिलसिलो हुयो त बसि असांखे ॻोठु हाणे शहर हलणो आहे। सो 65 जे मतिलबु धारे जेको आहे असां ख़ैरपुर में आयासीं। वरी पोइ मां 1980 में जेको आहे सो मां हितां तालीम हासिलु करे ख़ैरपुर मां वरी पोइ मां कराची हली वियुमि। तक़रीबन तालीम जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई आहे त तव्हांजो वालिद साहिबु साईं अल्लाह बख़्श शेख साहिबु जी जी तालीम सां वाबस्ता हो, तालीम जे शोबे सां वाबस्ता हो, टीचर यकीन जी। उन बाबा जे बारे में तव्हां कहिड़ी शख़्सियत, माना उन मां कहिड़ी ॻाल्हियुनि मां इंस्पायर थियो ऐं बाबा जो कहिड़ो शौक़ु हो त तव्हां अॻिते तालीम हासिलु कयो ऐं कुझु थी ॾेखारियो, पर तव्हां थी वियो वरी अदाकार? साईं, सच पुछो त नंढे हूंदे मां ॾाढो शरारती हूंदो हुउसि। पोइ मां पढ़ंदो न हुउसि, बिल्कुलु मूंखे पढ़ण सां का दिलचस्पी न हुई। मां पढ़णु छॾे ॾिनो, 4-5 साल जेको आहे मां पढ़णु छॾे ॾिनो। मां न पढ़ंदो। पोइ बाबा चयो यार हाणे नथो पढ़े, भला मदरसे में वेह, मदरसे क़ुर पढ़, कुझु त पढ़। ईअं हरूभरू मां बाबा साईं खे ॾाढो प्यारु हूंदो हुउमि। असां 4 भाइर आहियूं, सो मूंसां बाबा साईं ॾाढो प्यारु हूंदो। न पढ़ण ते बाबा मार न मार न ॾिनई। चए पियो ॾिस हाणे ॻाल्हि ॿुधो यार, मां मास्तर आहियां, मास्तर पुटु बि न पढ़े त पोइ तूं थोरो मूंखे सम्झाईंदो। वरी मां बि असांजी नंढी हूंदे गुज़ारे वई, त बहरहाल मां थोरो टेंशन में हूंदो हुउमि, इन करे जेको आहे चवंदो अलाए छा थियो आहे हिनखे। वरी मुंहिंजी भेण जेका आहे उहा रोईंदी चवंदी दादा तूं पढ़। उन चयो त वरी असां जेको आहे सो दाख़िलु थियासीं स्कूल में। वरी पोइ शौक़ सां पढ़ायासीं। मुंहिंजो नंढो भाउ जेको आज़म, जेको मूंखां 2-3 साल नंढो आहे, उहो वरी जेको आहे सो बिल्कुलु मथे अची वियो। त वरी पोइ असां गॾु स्कूल में जेको आहे दाख़िलु थियासीं। माना मां ऐं हू हिकिड़ी क्लास में जेको आहे दाख़िलु थियासीं। माना नंढे भाउ मां तव्हां मुतासिर थियो त हीउ पढ़े थो, पढ़ाई वारे जो जेको आहे हुनजी इज़त बि थिए थी, शौक़ु थियो। ठीकु आहे, पोइ तव्हांखे शौक़ु पैदा थियो। हलो अल्हम्दुलिल्लाह, घर जे कंहिं भातीअ मां तव्हां मुतासिर थियो। आज़म शेख जे हवाले सां ॻाल्हि खुली आहे त हुन रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तव्हां पहिरियों आगाज़ कयो या तव्हां? आज़म रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां मां त कराची हलियो वियुसि 80s में। त वरी पोइ उतां जेको आहे मां रेडियो पाकिस्तान कराची तां जेको आहे प्रोग्राम कंदो हुउमि। ॿारनि जो प्रोग्राम खलील चन्ना साहिबु कंदो हो, जेको उतां असां प्रोग्राम बि कंदा हुआसीं। ऐं तक़रीबन इहो दौरु जेको आहे 81-82 जो दौरु आहे। अच्छा, बाज़ाब्ता ऑडिशन ॾेई ड्रामा सदाकारी वारे दौर में कॾहिं आयो? तक़रीबन 80s में। छो जो मां कराची जॾहिं वियुमि न, पोइ हुननि जो मूंखे इंटरव्यू थियो, रेडियो पाकिस्तान ते बि इंटरव्यू थियो, PTV ते बि इंटरव्यू, मूंखे क़ासिम पाशा साहिबु इंटरव्यू थियो। मुंहिंजो पहिरियों ड्रामो PTV ते सीढ़ियां हो, जेको प्रोड्यूसर क़ासिम पाशा हो, जंहिं जेको आहे मूंखे कास्ट कयो हुयो। पाकिस्तान टेलीविज़न ते बि तव्हां 80s खां वठी कमु कयो? जी 82 खां वठी। अच्छा, खोड़ सारा तव्हां सिंधी, उर्दू, लातादाद ड्रामा बि कया। वरी हाणे पोइ निजी चैनल्स अची विया, उन में बि तव्हांजो माशाअल्लाह सुठा किरदार असां ॾिसंदा आहियूं। पर तव्हांखे पाण शौक़ु न थियो आहे त मां बि बहसियत डायरेक्टर को कमु कयां या को कमु वठी सघां अदाकारनि मां? भट्टी साहिबु, सची ॻाल्हि इहा त शौक़ु छो न, ऐं बिल्कुलु कंदा बि आहियूं, ऐं प्रोग्राम आहे। पर हिते
अॼु तव्हां पाण माशाल्लाह कमु था कयो ड्रामनि में, जेको डायरेक्टर आहे उहो इलाही मजबूर आहे। सिंधी ड्रामनि में सिंधी मीडिया ते बजट बिल्कुलु एतिरी घटि आहे जो असां कंहिंखे ड्रामे में बुक बि कोन था करे सघूं। पैसा एॾा थोरा था ॾियनि त बाबा हिन में ड्रामो करे अचो, पोइ असांखे शर्म थो अचे, सची ॻाल्हि आहे। हाणे असां पंहिंजी खीसे मां पैसा ॾेई करे ड्रामो त कोन था करे सघूं। पैसा सुठा ॾींदा त माण्हू खे पैसा ॾींदासीं, खाइण जा पैसा, पीअण जा, रहण जा, थोरो मतिलबु माना सिंधी चैनल्स जा ईअं खणी चऊं त वसाइल घटि आहिनि ऐं मसाइल वधीक आहिनि। मसाइल वधीक 100 मसाइल आहिनि। हाणे अचूं था वरी पाण रेडियो पाकिस्तान जे हवाले सां, भला जी। रेडियो ते कॾहिं ड्रामो या PTV ते कॾहिं ड्रामो पाण बि लिखियो कॾहिं? मां जीअं बहसियत ड्रामा सदाकार, मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे लाइ ड्रामा लिखिया बि आहिनि। बेसिकली आशिम साहब, मां ड्रामा त लिखंदो कोन हुउमि, पर कंदो इलाही ड्रामा कया आहिनि। मां बेसिकली नौकिरी कंदो हुउमि कराची में, एतिरो टाइम कोन मिलंदो त जेको आहे सो ड्रामा लिखिजनि। सॼो ॾींहुं जेको आहे सो नौकिरी में गुज़रंदो, पोइ वरी जॾहिं ड्रामे जे लाइ घुराईंदा रेडियो पाकिस्तान ते त हलिया वेंदा हुआसीं। ॾाढा मसरूफ़ हूंदा। कराची वारी ज़िंदगी कहिड़े शोबे में तव्हांजी नौकिरी रही कराची? मां के इलेक्ट्रिक में सीनियर इंजीनियर रिटायर थियुमि। KESC पहिरियों त हुनजो नालो KEC हो, बाद में के इलेक्ट्रिक थियो त मां तक़रीबन 39 साल हुन में जॉब पोइ कयो। कीअं एॾो टाइम कीअं पिया कढो? हिकिड़ी नौकिरी वरी घर बि तव्हांजो कराची में। इन मां डिपार्टमेंट खां परमिशन वरिती त जेको आहे सो पार्टी एक्टिविटीज़ जे लाइ जेको आहे सो मूंखे टाइम ॾिनो वञे। पोइ हुननि मूंखे परमिशन ॾिनी त जॾहिं तव्हांजी रिकॉर्डिंग जी तव्हां वञी सघो था। अकरम साहब, औलाद केतिरी आहे? अलाह साईं जी महिरबानी आहे। मूंखे पहिरीं घरवारी मां 2 पुट ऐं 6 नियाणियूं, ॿी घरवारी मां 2 पुट। उन्हनि मां धीअरुनि में पुटनि में को तव्हांजो इन फील्ड जे पासे ॾे कंहिंजो रुझान, को शौक़ु? कोई बि न, कंहिंजो बि न आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा सभु ॿार जेके आहिनि, रब साईं जी वॾी महिरबानी आहे, सभु यूनिवर्सिटियुनि मां तक़रीबन फ़ारिग थी करे पंहिंजनि घर, मुंहिंजी 4 नियाणियुनि जी मां शादी कराई आहे। उहे पंहिंजनि घर ॾेलियूं आहिनि। 2 पुटनि जी शादी कराई आहे। सभु कराची यूनिवर्सिटियुनि मां, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी करे। मुंहिंजी हाल ई में जेको आहे सो मुंहिंजी बेबी हिकिड़ी FCPS गायनेकोलॉजिस्ट में जेको आहे सो हुन पोस्ट ग्रेजुएशन कई जुलाई 2022 में। उहा बि जेको आहे सो डॉक्टर आहे। सो दुआ आहे त अल्लाह पाक ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर करे, उनखे कामयाबी अता करे। ऐं अकरम साहब, सवेरे तव्हां ॻाल्हि कई त मां नंढे लाइ खां ई ॾाढो टिणक हरकती शरारती हुयुसि, ऐं इहा शरारत जो हिकिड़ो नमूनो तव्हांजो मां बि ॾिठो आहे त तव्हां हिकिड़ो पंजाबी सॉन्ग आहे जेको ॾाढो पंहिंजे हिकिड़े मख़सूस अंदाज़ में निजी महफ़िलुनि में ॻाईंदा हो। असल में भट्टी साहब ॻाल्हि इहा ई आहे त पंजाबी मुंहिंजे घर जी ज़ुबान आहे। मां सॼो ॾींहुं तक़रीबन अधु ॾींहुं पंजाबी ॻाल्हाईंदो आहियां, छो जो मुंहिंजी जेका ॿी घरवारी आहे उहा पंजाबी आहे। अच्छा। सो ॿार बि मुंहिंजा पंजाबी आहिनि। ऐं तक़रीबन मां जॾहिं घरवारे सां ॻाल्हाईंदो आहियां त उनखे मां चई छॾियो त मूंसां उर्दू में न ॻाल्हाईंदी कर, असां ॿई पंहिंजे ॿारनि सां भली उर्दू ॻाल्हाईंदी कर, असां ॿई जॾहिं वियूं त असां ॿई पंजाबी में ॻाल्हाईंदासीं। वाह वाह। सो इहा असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि या जेके तव्हांखे सुञाणनि था, उन्हनि जे लाइ इहा सफ़ा नई ख़बर तव्हां ॾिनी आहे। बिल्कुलु, उहो इन करे जो तव्हां पुछियो त हाणे कहिड़ियूं जेको आहे सो वरी मां चङो यार हाणे ई शेर, छो इहे ॻाल्हियूं मां शेर इन करे थो कयां त मां हाणे फ़ारिग थी वियो आहियां। ॿार मुंहिंजा सभु शादी शुदा थिया, मूंखे कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे त जेको आहे मां रिटायर बि थी वियो आहियां त को बम किरंदो। माना अकरम साहब, इंटरव्यू जो जेको माना आहे, इंटरव्यू माना अंदरूनी ॻाल्हियूं, जी जी, उहे पुछी करे तव्हांखे, माना पोइ तव्हां मूंखे बि शाबाश ॾियो न त मां तव्हांजे काकड़े मां, तव्हांजे दिलि मां, तव्हांजे दिमाग़ मां इहे सभु इहे सच जेके आहिनि ॻाल्हियूं। बसि भट्टी साहब, तव्हां सां एॾी मोहबत आहे मुंहिंजी, तव्हां ख़बर आहे जॾहिं मां असां मोहबत कंदा आहियूं त खुली करे कंदा आहियूं, ऐं नफ़रत बि कंदा आहिनि। मुंहिंजी आदत आहे मूं खुली करे कंदो आहियां। जंहिंसां नफ़रत कंदो आहियां हुनखे हथ ॿधी चवंदो आहियां, बाबा तूं पंहिंजे घर ख़ुशि, मां पंहिंजे घर मूंसां न ॻाल्हाईंदो कर। बसि मुंहिंजी अलाए छो तबियत अहिड़ी आहे, एजू खां न शुरू खां वठी आहे, मां नंढपण खां वठी जंहिंसां मां न ॻाल्हाइणु चाहींदो आहियां, पोइ मरी वञे न माण्हू उन ॾे वेंदो ई न आहियां। अलाए छो मुंहिंजी तबियत, माण्हू चवंदा आहिनि न यार, बसि मुंहिंजी दिलि नथी। कहिड़ी ॻाल्हि ते वधीक कावड़ ईंदी अथव, या माण्हू खां जेका या नफ़रत वारो इज़हार? कूड़ कहिड़ी ॻाल्हि? कूड़ ॻाल्हाइण ते। अच्छा। कूड़ो माण्हू जेको आहे न, जेको माण्हू आहे कूड़ ॻाल्हाईंदो नी, पोइ ॾाढी, मां चवंदो आहियां इंसान खे हमेशह सच ॻाल्हाए सिधो थी बीहणु घुरिजे। हाणे फ़र्ज़ु कयो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवां, मूंखां ॾिसो न, मूंखां कोई पैसा उधारा घुरंदो आहे, चई यार 500 रुपया उधारा त ॾे। मां चयां यार ॻाल्हि ॿुधो, पैसा आहिनि सही पर ॾींदो मां कोन। पुछ छो? अॼु मूंखे कम में आहिनि पैसा, इन करे जेको आहे, माण्हू कूड़ बि कोन ॻाल्हाए, ॾींदो मां इन करे न, मूंखे कम में मुंहिंजा पंहिंजा जेको आहे बजट एतिरी न आहे। ठीकु आहे न, नाराज़ न थी हाणे हुन कीअं बि चवंदो, मां पंहिंजी जान चढ़ाए साई थी बीह रहियो। ईअं न चवंदा यार करे उहो नाराज़ थी वियो त माना नाराज़, भली इन कूड़ न ॻाल्हाए न, मां नाराज़ कोन थींदो, उहो कूड़ न ॻाल्हाए न। मां इहा ॻाल्हि करे तव्हां पाण खे बचाए था वञो त बराए महिरबानी मूंखां 500 बि न घुरंदा कयो। न, में हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हांखे इन करे की त मां हिकिड़ी लिमिट तव्हांखे ॿुधाए, दोस्त अहिड़ा हूंदा। हाणे जीअं फ़र्ज़ु कर की मां दोस्त खे चयो त भाउ मूंखे कुझु पैसा, चई यार असां पाण हैंड टू माउथ लॻा पिया आहियूं, असांखे जेको आहे सो चयो यार ॻाल्हि ॿुधो, अलाह साईं हेॾा करोड़
तव्हांखे जेको आहे घरनि में इहे ज़मीनुनि तां जेको आहे मूंखे ख़बर आहे साल में 4-5 करोड़ ईंदा आहिनि, तूं कीअं थो चई त असां हैंड टू माउथ आहियूं? मूंखे पर्सनली ख़बर आहे तव्हांखे 4-5 करोड़ ज़मीन तां ईंदा आहिनि, ऐं तूं अॼु ऐं तूं मुफ़्त जी पघार घर वेठे घर में थो खाईं, तूं 1.5 लख रुपए पघार मुफ़्त जी खाईंदो आहे, मूंखे इहा बि ख़बर आहे। ऑफिस वेंदो ई न आहे ऐं तूं चए थो यार मूं वटि पैसा ई कोन्हनि, ऐं कूड़ छो? कूड़ न ॻाल्हाए बाबा, कूड़ अकरम साहिबु यकीन कयो त तव्हांजे ॻाल्हाइण मां ई वरी एतिरा सुवाल ज़हन में उभरनि था, पर ख़बर अथव त असांजो हिन सिलसिलो जेको अॼु जो महिमान आहे, अॼु जे महिमान में मां हिकु दफ़ो वरी पंहिंजे सामाइन खे ॿुधाईंदो हलां त नाले वारो अदाकार सदाकार पाकिस्तान टेलीविज़न जो बहितरीनु अदाकार अकरम शेख साहिबु असां सां मौजूदु आहे। मोटी था अचूं उन कलाम ते जेका मां तव्हां खां सवेर फरमाइश कई। जी अकरम साहिबु। यार ही जेको तव्हां कलाम जी फरमाइश कई आहे, इहो बेसिकली पंजाबी लोकगीत आहे जेको मां अक्सर महफ़िल में, छो जो पंजाबियुनि सां त प्यार आहे न, प्यार जे करे निजी महफ़िलनि में उहा शइ ॿुधी आहे, तॾहिं त मां चाहियां थो त असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे तव्हांजो ही फ़न बि ॾिसी वठनि। ला 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 पानी का बुलबुला हो पानी का बुलबुला ने सब कुछ पानी का बुलबुला हे पानी का बुलबुला 4 दिनां दी दुनियाए कुछ खाला पीला मौजूड़ा कुछ खाला पीला मौजूड़ा सारे गामा पा धनी दा सानी धापा मगरे सब पानी का बुलबुला हो पानी का बुलबुला ने सब कुछ पानी का बुलबुला ला 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 इलाहार की तहान की अराई की अवान की करच मलतान की लाहौर को चुबान गुजराती मतबान लाल बोर दे किसान खुश होती मरदानी एक ही राय दी दुकान एक ही राय तिमका ए नफा नुकसान ए तेरी अनबान यान गोले इंसान मंगे हारे इंसान रोटी कपड़ा मका मिल जाएगा मेरी जान कुछ वक्त दे दुआन न तो हो परेशानी आखिर जाना कब्रिस्तान कोट चमड़ दे अरा चौकीदार दर बान जान दाते हेवान नेक बद शैतान एक कार मेहमान जालमा ते जमान तेर तकरीत मान मैंने शहरी सम दो हलड़े जमाने एक दूसरे नु काने चा कुशोरी कोर पान तेरा हुंदा ए चलाने सिद्धे जेल विच जान रोटी दाल नाल खान फिर वड दिन ये जमीन आसमान पीली पत्ती वाला पान को कोला ते शिजान रब तेरा ने के बाने सब पानी का बुलबुला यो पेकड़ो अंत एड़ा चार अंत बोला देर थी वने हाने यो हाने प्यार जो यो अकरम साहब तव्हां हिकिड़ी साईअ में असांखे अलाए कहिड़ो ॼणो त मुल्क घुमाए आयो हुआ, वरी शरबत पीआरेव, वॾो असांखे हिकिड़ो रेलवे वारो पाकिस्तान रेलवे ते चढ़ंदा हुआसीं, पोइ रोड़ी स्टेशन ते जॾहिं गाॾी बीहंदी त पोइ इहे होका ॾियण वारा बोतल टंडीअ चांहि अकरम में, पोइ इहे होका जेके आहिनि उहे असांखे यादि अची विया। ऐं यकीन कयो त ॻायो तव्हां पिया साह मुंहिंजो मुंझलो। असल में ॻाल्हि इहा ॾाढो टिपिकल गानो आहे, ॾाढो टिपिकल गानो आहे। हिकिड़ी मां प्यार में ॻाईंदो आहियां कॾहिं कॾहिं को फरमाइश। हाणे त हे पंजाबी थी वियो, ॿियो बि तव्हां हिकिड़ी निजी महफ़िलुनि में सिंधी पंहिंजो शेख हयाज़ जी वाई आहे या को कलाम आहे, को गज़ल आहे, शेख हयाज़ जी उहो बि थोरो असांखे गुनगुनाए। यमलता सतां कूक कोयल करे ऊपरे आ परे आ परे आ परे यमलता सतां कूक कोयल करे ऊपरे आ परे आ परे आ परे औरा बेल मुरझाए जन था पिया औरा बेल मुरझाए जन था पिया का सुगंध आहे जंहिंजी न तो बिन सरे ऊपरे आ परे आ परे आ परे अयाज तेरा तो तपायल बधी अयाज तेरा तो तपायल बधी फिर सोचे तरख धर ततियते धरे ऊपरे आ परे आ परे आ परे यमलता सतां कूक कोयल करे ऊपरे आ परे आ परे आ परे। वाह वाह अकरम साहब, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजे आवाज़ में रब पाक हिकिड़ो सोज़ बि ॾिनो आहे, हिकिड़ो दर्द बि ॾिनो आहे, ऐं ॾाढी सुठी कचहरी थी वई। ऐं हाणे आख़िर में मां तव्हांखां इहो पुछंदुसि मोकिलण खां अॻु में त का हिकिड़ी अहिड़ी ख़्वाहिश
जेका तव्हां कुझु करणु चाहियो अदाकारी जे हवाले सां, या को अहिड़ो एवॉर्ड जेके जंहिंजे लाइ जंहिंजी तलब हुजे तव्हांखे त इहो एवॉर्ड मां माणियां, इन एवॉर्ड खे हासिलु कयां? भट्टी साहिबु, हिकिड़ी मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाई, मां सभिनी लाइ इहो मैसेज आहे जेके प्रोग्राम ॿुधनि था, जेके ॿुधंदड़ आहिनि उहे नोट कनि हिन ॻाल्हि खे, त जेका शइ तव्हांजी क़िस्मत में लिखियलु आहे न, तव्हां तेसि ताईं नथा मरी सघो तेसि ताईं तव्हांखे उहा मिलंदी, नोट करे छॾियो। बाक़ी तलब जेका आहे इंसान जी तमामु ख़्वाहिश है, ऐसी कर ख़्वाहिश पे दम निकिले, बहुत निकिले अरमा मगर फिर बि कम निकिले। सो हाणे ॻाल्हि इहा आहे, ख़्वाहिशूं त लख आहिनि। सो मां इहो चवंदुमि त बसि पोइ दिलि में जेको शइ नसीब में उहा मिलणी ज़रूरु आहे, मुंहिंजो इहो ईमान आहे। इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदी। रब पाक तव्हांखे हेॾी शोहरत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, नालो ॾिनो अथई, त इहे एवॉर्ड बि ज़रूरु तव्हां हासिलु कंदव। ऐं इन सां गॾु मौज़ूद सामईन, असांजे सिलसिले अॼु जो महिमान ऐं अॼु जे महिमान में महिमान शख़्सियत ई अकरम शेख साहिबु, नाले वारो ड्रामा सदाकार अदाकार। अॼु जे सिलसिले खे रिकॉर्ड कयो असांजो इंजीनियर दोस्त अहमद इफ़्तिख़ार वंडियर, जॾहिं त हिन सिलसिले जो पेशकार हुयो कलीमुल्लाह शेख साहिबु। हाणे असांखे ईंदड़ हफ़्ते ताईं वरी कंहिं ॿी शख़्सियत सां इनशाला गॾु थींदासीं। ऐं तव्हां पंहिंजी फीडबैक असांखे सामाईन ज़रूरु ॾियो त असांजा प्रोड्यूसरनि सां, असांजे स्टेशन डायरेक्टर सैयद अकबर शाह खे, या असांखे मैसेजनि जे ज़रिए, फ़ोन वसीले, ख़तनि वसीले, त तव्हांखे असांजो हीउ नओं सिलसिलो अॼु जो महिमान कीअं थो लॻे, ऐं तव्हां कहिड़ा महिमाननि सां अञा जेको आहे मुलाक़ात करणु चाहियो था, या कहिड़ियूं अञा तव्हां जूं ख़्वाहिशूं आहिनि, त असां उहे सवाल करे तव्हांखे उन्हनि जी निजी ज़िंदगीअ जे बारे में, अदाकारनि जे बारे में तव्हांखे ॼाण ॾियूं। ऐं इन ई ॻाल्हि ते हाशिम भट्टी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।